कायद नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वतन वापस ईंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवांखे ॿुधाईंदासीं त सदर मुस्लिम लीग नून जो चवणु आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जी वतन वापसीअ ते संदसि शानदार आजियां कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुस्लिम लीग नून जो कायद ऐं अॻूणो वज़ीर आज़म मियां नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वतन वापस ईंदो। मियां नवाज शरीफ जी वतन वापसी जे मौक़े ते संदसि शानदार आजियां कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अवांखे ॿुधाईंदासीं त मुस्लिम लीग नून जो कायद नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वतन वापस ईंदो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जी वतन वापसीअ ते संदसि शानदार आजियां कई वेंदी। अवांखे ॿुधायूं पिया त मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुस्लिम लीग नून जो कायद ऐं अॻूणो वज़ीर आज़म मियां नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वतन वापस ईंदो। मियां नवाज शरीफ जी वतन वापसीअ जे मौक़े ते संदसि शानदार आजियां कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवांखे ॿुधाईंदासीं मुस्लिम लीग नून जो कायद नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वतन वापस ईंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी, मुस्लिम लीग नून जे कायद मियां नवाज शरीफ जे पाकिस्तान वञण जो शेड्यूल साम्हूं अची वियो आहे। उन हवाले सां अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ जो हिकिड़ो अहम बयान साम्हूं आयो आहे, जंहिंमें संदसि इहो चवणु आहे त पाकिस्तान जो ममार ऐं रहबर अवाम नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वतन तशरीफ़ आणे पियो। साॻे वक़्तु शहबाज शरीफ जो चवणु आहे त अवाम जे मौसम मियां नवाज शरीफ जे वतन आमद ते संदसि शानाइतो इस्तक़बाल कयो वेंदो। अहिड़ी रीति मियां नवाज शरीफ जे वतन वापसी जे हवाले सां बाज़ाब्ता मुख़्तलिफ़ डेट्स अची रहियूं हुयूं, पर हाणे अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐलान कयो आहे त मियां नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वतन वापसि। जी, वॾी महिरबानी नासिर इस्लामाबाद खां गुलाम रसूल कुंभर तफ़सील न आहे।